में जेका पानी जी खोट आहे उनजो टियों सबब इहो आहे त पंजाब जी ॾाढमुर्सी आहे, बल्कि गुंडागर्दी आहे। पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं पंजाब असांजो पाणी रोकियो आहे ऐं कंहिं बि मुआहिदे ते पंजाब अमल कोन कयो आहे, जंहिंजे करे असांजो पाणी रुकजे थो। हाणे बि ईअं नाहे त मथे पाणी कोन्हे, मथे पाणी आहे, पर पंजाब वारा असां ॾे पाणी कोन था छॾनि। कुझु वक़्तु अॻु में मोहतरम मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब सिंध जो दौरो कयो हो त नवाज़ शरीफ़ साहब कराची में सिंध जे चीफ मिनिस्टर सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई ऐं उते मियां साहब जन फरमायो हो त असां 91 अकॉर्ड ते अमल कंदासीं। 2 ॾींहनि खां पोइ पंजाब गवर्नमेंट जे तरफ़ां इहो मुतालबो आयो, इहा ॻाल्हि मीडिया ते आई त चश्मा जहलम लिंक किनाल ते पावर प्रोजेक्ट ठहे थो ऐं उनखे ठाहियो वेंदो ऐं इन चश्मा जहलम लिंक किनाल खे सॼो साल पाणी असां ॾींदासीं ऐं वठंदासीं। हालांकि 91 अकॉर्ड जी या खुल्लम खुला ख़िलाफ़ वर्ज़ी ही उन ते मां पार्लियामेंट जे फ्लोर ते भी प्रोटेस्ट कियो हो, पब्लिकली भी मां प्रोटेस्ट कियो हो। या संसदी ज्यादती आहे, वेसा घाती आहे, ॾाढमुर्सी आहे। मां मियां साहब खे अपील कई हुई त साईं तव्हांजो भाउ पंजाब जो चीफ मिनिस्टर आहे ऐं मियां शहबाज शरीफ साहब पंजाब जो हिन वक़्तु बेताज बादशाह बणियल आहे, तव्हां महिरबानी करे पंहिंजे भाउ खे चओ त असां सां ज्यादती न करे। पंजाब ज्यादती करे पियो, जंहिंजे करे असांखे पाणी न पियो मिले। मां पंहिंजे पार्टी जे तरफ़ां भरपूर एहतजाज कयो आहे जेको रिकॉर्ड ते मौजूद आहे। मां ॿियनि पार्टियुनि जे मेंबरनि खे बि बार बार मिनथूं कयूं आहिनि त अचो, जीअं बलोचिस्तान जे मसइले ते बलोचिस्तान जा मेंबर गॾिजी था वञनि, सरहद जे मसइले ते जेको हाणे पख्तूनख्वा थी वियो पख्तूनख्वा जा मेंबर गॾिजी था वञनि, पंजाब जे मसइले ते पंजाब जा मेंबर गॾिजी था वञनि। अचो त असां सिंध जा समूरा मेंबर पार्टियूं सभिनी जूं सलामत हुजनि, मूंखे को ऑब्जेक्शन कोन्हे। अचो त गॾिजी सिंध जे इज्तिमाई मसइलनि ते गॾियल जदोजहद कयूं। पर मां खे ख़बर नाहे त दोस्तनि जी कहिड़ी मजबूरी आहे जो दोस्त चवनि था असां मजबूर आहियूं ऐं असां ॿाहिरि नथा अची सघूं। मुंहिंजो जेको वस आहे मां रड़ियूं कयूं आहिनि, वाका करणु मूं वस ऐं ॿुधणु कमु बरोच जो। हाणे बरोच न ॿुधा त मां छा कंदोमान। ऐं ॿियो जेको सवाल हो उस्तादनि जो, उस्तादनि जे मसइले ते अकेलो आवाज़ जमीयत उलमा इस्लाम बुलंद कयो आहे। कंहिं बि मेंबर खे इहा हिम्मत कान थी आहे सेनेट जे फ्लोर ते त उस्तादनि जे मसइले ते ॻाल्हाए। मां वज़ाहत सां इहे समूरियूं ॻाल्हियूं जेके चतोई साहब चयूं आहिनि, टाइम स्केल जी ॻाल्हि वाकई ॿियनि सूबनि में ईअं आहे त को टाइम मुक़ररु थियल आहे त हेतिरे वक़्त खां पोइ हिन उस्ताद खे प्रोमोशन मिलंदो, फलाणे पे स्केल खां वरी हिन खे प्रोमोशन मिलंदो। सिंध में कोन पियो थिए, हिते कोई टाइम फ्रेमवर्क कोन्हे। टाइम स्केल जो मसइलो उस्तादनि जो मुतालबो जाइज़ मुतालबो आहे। टीचिंग अलाउंस जे हवाले सां बि ॿियनि सूबनि में हर उस्ताद खे 1000 रुपयो वाधारी पघार मिले थी टीचिंग अलाउंस जे हवाले सां, लेकिन सिंध जे उस्ताद खे नथी मिले। मां इन ते भरपूर प्रोटेस्ट कयो आहे ऐं मां जतो हिसाब सां वरी बि वाइदो कयां थो त भरपूर प्रोटेस्ट जारी रखंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम साईं, केरु थो ॻाल्हाए, किथां था ॻाल्हायो? साईं नवाज़ कुंवर थो क्या सां गॾु। जी जी नवाज़ कुंवर साहब, छा सवाल आहे? डॉक्टर साहब सवाल इहो आहे त डॉक्टर साहब सिंध खे सदियुनि ई सालनि खां मज़हब जे नाले ते बि लुटियो ऐं फुरियो वियो आहे। मोहम्मद बिन कासिम हुजे, अरगोनी तुर्खान हुजनि या मुगल हुजनि, उन्हनि खे हिते मुस्लमान करे पेश कयो वियो। उन्हनि जे फुरण खे, असांजे फुरजनि खे मज़हब जे आड़ वठी जाइज़ करार ॾिनो वेंदो रहियो आहे। इहो सिलसिलो अॼु बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हलंदड़ आहे। अॼु जॾहिं असां पंहिंजे क़ौमी हक़नि जी ॻाल्हि था करियूं त असांखे जवाब में सभु मुस्लमान पाण में भाउर चई ऐं पोइ नंढे ऐं वॾे भाउ जे हवाले सां चुप करायो थो वञे। हालांकि दुनिया में ॿिए पासे किथे बि ईअं हुजे हा त घटि में घटि सभई अरब मुल्क मुस्लमान मुल्क अलॻि न हुजनि हा, ऐं हिकिड़े मुल्क में शामिल हुजनि हा। असां अलहमदुलिल्लाह मुस्लमान आहियूं, पर को असांखे मज़हब जे नाले में फुरे लुटे त इहो ना इंसाफ़ी थिए थी। हालतुनि में छा इहो मुमकिन आहे त का इस्लामी जीएसएम तरफ़ जी सिंध जी पार्टी ठाहिजे जेका नाम या खाबिदुर जी ॻाल्हियुनि खां हटी करे इस्लाम जे दायरे में क़ौम परस्ती बि करे ऐं सिंध जा गज़ब कयल हक़ बि वठे ऐं सिंधनि ते लॻंदड़ गैर इस्लामी टाइप जे इल्ज़ामनि खे बि दलीलनि सां रद्द करे। ठीकु, महिरबानी कुंवर साहब। साईं मूंखे दोस्त जे राय जो एहतराम आहे, हर कंहिं दोस्त खे राय ॾियण जो हक़ आहे। मुंहिंजो जंहिं तहरीक सां ताल्लुक़ आहे, जंहिं जमात सां ताल्लुक़ आहे, मां अल्लाह ताला जो शुक्र अदा कयां थो जो असांजो सिलसिलो मौलाना अबुल कलाम आज़ाद सां मिले थो, मौलाना उबैदुल्लाह सिंधी सां मिले थो, मौलाना हुसैन अहमद मदनी सां मिले थो, शेखुल हिंद मौलाना महमूदुल हसन सां मिले थो ऐं हिते सिंध जे अंदरि साईं ताज महमूद अमरोटी सां मिले थो, अल्लामा सैयद मोहम्मद शाह अमरोटी सां मिले थो, मौलाना अब्दुल करीम कुरैशी बेर वारे सां मिले थो, बुज़ुर्ग हारिजी शरीफ वारे सां मिले थो, जिन जो तमामु वॾो किरदारु आहे ऐं इन्हनि माण्हुनि खे इन फुर लुट खां निकिरण जो सबक़ पढ़ायो हो। मां सम्झां थो हींअर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जीअं जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां
सिंध जे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ पार्लियामेंट जे फ्लोर ते भरपूर जंग लड़ी पई वञे। सिंध जा माण्हू इन में असांखे सलाहूं बि ॾियनि, मशवरा बि ॾियनि, हर जाइज़ सलाह खे क़बूल कंदासीं। मां इन ॻाल्हि खे बहरहाल तस्लीम कयां थो त गॾियल जदोजहद जी ज़रूरत आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। साईं गुलमोहर पियो ॻाल्हायां नौशाद फिरोज़ सां। जी गुलमोहर साहब, छा सवाल आहे? साईं सवाल असांजो इहो आहे त ही अरड़ी तरमीम जे मामले ते जेको हिन वक़्तु अदलिया ऐं हुकूमत जे विच में टकराव नज़र अचे पियो, उहो आख़िर जे पास किथे टर्न कंदो। ॿियो सवाल इहो, असांजो ॿियो सवाल इहो आहे त सॼी सिंध में साहतिन मथां तशद्दुद जेका वाक़िया वधंदा पिया वञनि। जहिड़ी रीति नौशारो फिरोज़, हुन खां अलावा जोहीअ में गुलाम रसूल घायल जेको क़त्ल थी वियो, ऐं हुन खां अलावा थर में आज़ाद जे वारसनि खे तशद्दुद जो निशान पियो, अहिड़ा वाक़िया ॾींहों ॾींहुं सॼी सिंध में वधंदा पिया वञनि। उन ते JUI जे पास क़ौमी असेंबली, सेनेट या ॿियनि इदारनि में आवाज़ छो न पई उथारे? ठीकु, महिरबानी गुलमोहर साहब, वठूं जवाब साईं मुंहिंजो। जी, अरड़ी तरमीम जे हवाले सां बुनियादी सवाल कयो आहे दोस्त। चङे कम खे चङो चवणु घुरिजे। मुंहिंजा पीपल्स पार्टी सां लख इख़्तिलाफ़ ऐं आहिनि इख़्तिलाफ़, मां बरमला उन इख़्तिलाफ़नि जो इज़हार कयो आहे, पर चङे कम खे चङो चवणु खपे। मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जे हिन 2 सालनि जे हुकूमत में जेकॾहिं कोई चङो कमु थियो आहे त अरड़ी तरमीम जो। जेसिताईं तालुक आहे अरड़ी तरमीम खां पोइ अदलिया ऐं पार्लियामेंट जो झेड़ो, वाकई इहो इंतहाई इहो मुल्क जे हक़ में कोन्हे। मां सम्झां थो ऐं मुंहिंजी पार्टी सम्झे थी त आइन ते सभु अमल कनि। पार्लियामेंट बि आइन जे तरफ़ां जेको दायरो मुक़ररु थियल आहे उन जे अंदरि पंहिंजो कमु करे, ऐं अदलिया जुडिशरी बि पंहिंजे दायरे जे अंदरि कमु करे। असां हमेशा आज़ाद अदलिया जी हिमायत कई आहे, पर आज़ाद अदलिया जी गैर जानिबदारी भी नज़र अचणु घुरिजे। मिसाल जे तौर ते एनआरओ जो मसइलो हो, इनखे आसमान ते खणियो। मां पीपल्स पार्टी जो वकील कोन आहियां, लेकिन ॻाल्हि सीधी कबी, छा एनआरओ मां फ़ाइदो सिर्फ़ आसिफ ज़रदारी वरितो या एनआरओ मां फ़ाइदो सिर्फ़ पीपल्स पार्टी वारनि वरितो? जिन माण्हुनि खूननि जा केस माफ़ कराया, पाकिस्तान जी पार्लियामेंट उनखे गिरफ़्तार छो नथी कराए? जे पाकिस्तान जी अदलिया उनखे गिरफ़्तार छो नथी कराए? जेकॾहिं असांजी जुडिशरी एनआरओ जे मसइले ते इहो फ़ैसिलो ॾे हा त जिन जिन बि रिलीफ वरितो, पोइ उन्हनि कर्ज़ माफ़ कराया या उन्हनि केस माफ़ कराया या उन्हनि खून माफ़ कराया, उन्हनि सभिनी माण्हुनि खे टेहले कोर्ट में पेश कयो, त मां शायदि इन्हनि जजनि जे गिचनि में गुलाब जे गुलनि जूं कढियूं विझां हा। पार्लियामेंट खे बि पंहिंजे दायरे जे अंदरि कमु करणु खपे ऐं अदलिया खे बि पंहिंजे दायरे जे अंदरि कमु करणु खपे। लेकिन कुझु धुरियूं शायदि हिन सिस्टम खे तबाह करणु चाहिनि थियूं ऐं कुझु धुरियूं शायदि मार्शल्ला जो रस्तो हमवार करणु चाहिनि थियूं। अदलिया जो झेड़ो ऐं पार्लियामेंट जो झेड़ो मुल्क जे मफ़ाद में कोन्हे। मां बाअदब दरख़्वास्त करियां थो अदलिया वारनि खे तो बि पंहिंजे दायरे जे अंदरि कमु कनि ऐं पार्लियामेंट खे बि पंहिंजे दायरे जे अंदरि कमु करणु ॾियनि। प्रोग्राम अवाम आॾो जारी आहे। प्रोग्राम अवाम आॾो में हाणे वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। प्रोग्राम अवाम आॾो में हिकु भेरो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु प्रोग्राम अवाम आॾो में असांजी महिमान शख़्सियत आहिनि JUI जा मरकज़ी अॻवान सेनेटर डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो साहब। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु थो ॻाल्हाए, किथां था ॻाल्हायो? मोहम्मद अली इमरान साईं गड़ी फेरो। जी जी, मोहम्मद अली इमरान साहब, छा सवाल आहे? डॉक्टर साहब जी ख़िदमत में ही सवाल अर्ज़ रखंदुसि त साईं असांजे पाकिस्तान में जॾहिं बि का डिक्टेटरशिप ईंदी आहे, कोई बि फौजी हुकूमत ईंदी आहे, त हिकिड़ो आम तासुर इहो पातो वञे थो त अवां जी क़यादत कंहिं न कंहिं हवाले सां काथे न काथे का हुनजी अहिड़ी मदद करे वठंदी आहे जो हुनखे कुझु वधीक साल मिलंदा आहिनि हुकूमत करण जा। हाणे छा असां पाकिस्तान इहा तवक़ो त न कयूं त अॻिते हली बि को अहिड़ो मिसाल दोहिराइजी सघे थो? ठीकु, महिरबानी। दोस्त पंहिंजे सवाल जी का ख़ासि वज़ाहत कान कई, शायदि उनजो इशारो परवेज़ मुशर्रफ जे हुकूमत जे तरफ़ हुयो त असांजे मथां जेका इहा इल्ज़ाम आहे त तव्हां 17वीं तरमीम जे हवाले सां जेको कुझु कयो उहो ग़लति कयो। असां 17वीं तरमीम जे हवाले सां परवेज़ मुशर्रफ मां जान छॾाइण जी कोशिशि कई ऐं उन जे वर्दी लाहिण जी कोशिशि कई। पोइ जेकॾहिं हो क़ुर खणी फिरी वियो त लानताणो उन ते आहे, असां ते कोन्हे। पहिरीं ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि त असां परवेज़ मुशर्रफ जे हुकूमत में उन जे हुकूमत जो हिसो कोन बणियासीं। हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब खे उन्हनि डिप्टी प्राइम मिनिस्टर थियण जी आछ कई, असां उनखे रिजेक्ट कयो।
हुननि असांखे मरकज़ में 10 विफ़ाक़ी विज़ारतुनि ॾियण जी आछ कई, असां उन आछ खे रिजेक्ट कयो ऐं असां उनजे पूरे टेन्यूअर में परवेज़ मुशर्रफ जे पूरे टेन्यूअर में हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन अपोजिशन लीडर जो किरदार अदा कयो ऐं जॾहिं परवेज़ मुशर्रफ वाइदे तां फिरियो त असां पार्लियामेंट जे फ्लोर ते बि ऐं पार्लियामेंट खां ॿाहिरि बि उन जे ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कयो। मां सम्झां थो जमियत उलमा इस्लाम जे क़ियादत जो जेको परवेज़ मुशर्रफ जो हुकूमत में रवैयो रहियो वो अवाम दोस्त रवैयो हो, अवाम दुश्मन रवैयो कोन हो। असां कंहिं डिक्टेटर जी उम्र कोन वधाई, असां उन मां जान छॾाइण जी कोशिश कई। आइंदा जे लाइ बि असां यकीन दहानी करायूं था त जमियत उलमा इस्लाम कंहिं बि डिक्टेटर जी मदद कोन कंदी। असां जमहूरियत जे तसलसल खे कायम रखण जे लाइ पंहिंजो किरदार अदा कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम जी। अस्सलाम वालेकुम जी। मंगी साहब छा सवाल आहे? मुझे 10 साल का सवाल है। कराची में ॾींहों टारगेट किलिंग जा वाक़िया थियनि पिया, उनमें जमियत उलमा इस्लाम कंहिंखे ज़िम्मेवार पई सम्झे। उन खां पोइ ॿियो हिकिड़ो सवाल आहे मुंहिंजो त एंटी सेल कैनाल एक्शन कमेटी जेका पीपल्स पार्टी जे सैयद काइम अली शाह जी निगरानी में जुड़ियल हुई, जंहिंमें साईं दाऊद साहब मेंबर हुयो, उहो सेल कैनाल जुड़ी चुको आहे। उनमें साईं जन उनमें हुकूमत में शामिल वेठा आहिनि ऐं उन जे लाइ क़ौमी असेंबली ऐं सूबाई सेनेट में आम चवंदा था। ठीक, महिरबानी साईं। जेसी ताईं कराची जे क़त्लेआम जो ताल्लुक आहे त इहो सवाल जेकॾहिं पीपल्स पार्टी जी क़यादत खां कजे त बहितर आहे। असां उन्हनि खे बार बार चयो आहे त नांगनि खे खीर न पियारियो। मां कराची जी सॼी सूरत हाल जो ज़िम्मेदार उन्हनि माण्हुनि खे सम्झां थो जिन गन पॉइंट ते पूरी कराची खे जागुमाल बनायो आहे। जेसि ताईं ताल्लुक आहे एंटी थल कैनाल जे हवाले सां जेका एक्शन कमेटी हुई, मां अल्लाह ताला जो शुक्र अदा कयां थो कालाबाग डैम जे मसइले ते, थल कैनाल जे मसइले ते मुंहिंजो जेको वस आहे मां रड़ियूं कयूं आहिनि। सेनेट जो पूरो रिकॉर्ड गवाह आहे ऐं जेकॾहिं ठहे पियो त मां कोन पियो ठारायां। इहो सवाल बि हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी जे दोस्तनि खां कंदव त वधीक मुनासिब आहे। बाक़ी जेकॾहिं साईं काइम अली शाह साहब एंटी थल कैनाल एक्शन कमेटी खे ॿीहर फ़ाल करे त सभ खां अव्वल मां साईं काइम अली शाह जे क़यादत में उन में हिकु कारकुन जे हैसियत में पंहिंजे किरदार अदा करण जे लाइ तयार। हेलो अस्सलाम वालेकुम। शिकारपुर खां जी। ज़ाहिद साहब छा सवाल आहे शिकारपुर खां? सर डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सूरे साहब खां सवाल आहे त जालक जे दौर में अमीर शाह जिलानी पंजाब जो जेको JUI जो सदर हो, उनजे मदरसे ते हिकु इजलास थियो JUI जो। उन वक़्तु पाकिस्तान जो सरपरस्ती आला हुयो सिंध जो तमामु वॾो आलम बुज़ुर्ग बेर वारो। उन कालाबाग डैम बाबति आलमन खे फतवा ॾिनी त इहो शरई तौर ते इहो नाजाइज़ आहे, इनखे न ठाहियो वञे। जंहिं इजलास में ख़ुदि सेनेटर डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सूरो ऐं मौलाना फज़लुर रहमान बि शरीक हुआ। उहो इजलास पोइ उन में गौर थियो, उन वरी बाद में उहो मुलतवी कयो हो, जेको इजलास हिन वक़्त ताईं न थी सघियो आहे। ख़ालिद मोहम्मद साहब सुमरे खां इहा असांजी घुर आहे त उन में बुज़ुर्ग बेर वारे जेका फतवा ॾिनी उनजी हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे, उहो इजलास ॿीहर थियो आहे या न थियो आहे। ऐं ॿियो त सिंध ऐं पंजाब जे आलमनि में भला छा को फ़र्क़ु आहे छा? ठीक, महिरबानी। ज़ाहिद साहब जवाब वठूं था। ज़ाहिद नून साहब जो इहो चवण त अमीर हुसैन शाह साहब गीलानी जे सदारत में इजलास थियो कालाबाग डैम जे मसइले ते, जंहिंमें बुज़ुर्ग बेर शरीफ वारा बि शरीक थिया, उनमें इत्तिफ़ाक़ न थी सघियो। मां सम्झां थो इहो जमियत उलमा इस्लाम जे ख़िलाफ़ डिसइंफॉर्मेशन सेल जो हिकिड़ो हिसो आहे। अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे। मुंहिंजी पूरी पार्टी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ रही आहे ऐं असांजे आलमन फतवा ॾिनी। यकीनन इहो क्रेडिट सिंध जे आलमन खे वञे थो। जॾहिं असां चऊं था त इस्लाम कंप्लीट कोड ऑफ लाइफ आहे, यानी इस्लाम मुकम्मल ज़ाबिते हयात आहे, त जॾहिं नई नई ॻाल्हि थिए पई कालाबाग डैम जी त हज़रत सिंह बेर शरीफ वारनि दरगाह बेर शरीफ ते सिंध जे आलिमनि जो इजलास घुरायो, जंहिंमें शरई बुनियादनि ते फतवा मुरतब कई वई त शरीयत दरियाह जे पाणी जे बारे में छा थी चए। शरीयत जा दलील गॾु कया विया। उन्हनि जो ख़ुलासो इहो हो त शरीयत मुहम्मदीअ जे मुताबिक़ दरियाह जे पाणीअ ते सभ खां वधीक हक़ पुछड़ीअ वारनि जो आहे। जेसि ताईं पुछड़ीअ वारा ड्रव नथा कनि तेसि ताईं मथियां पाणी नथा रोके सघनि। इन्हनि बुनियादनि ते फतवा मुरतब कई वई, जंहिंखे असांजे सभिनी बुज़ुर्गनि तस्लीम कयो। सिंध ऐं पंजाब या सिंध ऐं पख्तूनख्वा ऐं सिंध ऐं बलोचिस्तान जे असांजे आलमनि में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। उनजो दलील इहो आहे जो गुज़िरियल टेन्यूअर में जॾहिं पख्तूनख्वा में असांजी हुकूमत हुई ऐं जमियत उलमा इस्लाम जो कारकुन अकरम खान दुरानी चीफ मिनिस्टर हो, त उनजी मौजूदगीअ में इत्तिफ़ाक़ राय सां कालाबाग डैम जे ख़िलाफ़ करारदाद मंज़ूर कई वई। इहो क्रेडिट जमियत उलमा इस्लाम खे वञे थो।
हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं हाफिज़ हिदायतुल्लाह सुमरो ॻाल्हायां पियो नौशहर फिरोज़ मां। जी सुमरो साहब छा सवाल आहे? साईं अमेरिका जे तरफ़ां हाणे ड्रोन हमला शुरू थी विया आहिनि ऐं मुशर्रफ जे दौर में त डॉक्टर साहब जी पार्टी ॾाढी हाई घोड़ा कंदी हुई। हाणे कहिड़ो सबबु आहे जो डॉक्टर साहब जा वारा हुकूमत में वेठा आहिनि? अवां सवाल जारी आहिनि ऐं डॉक्टर साहब वारा हुकूमत में वेठा आहिनि। अवां जो सवाल बिल्कुलु वजह है। पीपल्स पार्टी के दोस्तन असां सां वाइदो कयो हो ऐं पीपल्स पार्टी की क़यादत असां सां वाइदो कयो हो त असां इक़्तिदार में अचण खां पोइ परवेज़ मुशर्रफ जे बाक़ियात खे बि ख़त्म कंदासीं, उन्हनि मां बि जान छॾाईंदासीं ऐं परवेज़ मुशर्रफ जे पॉलिसियुनि खे बि तब्दील कंदासीं। पर अफ़सोस जो पीपल्स पार्टी जे दोस्तनि इन वाइदे ते अमल कोन कयो आहे जंहिं ते असांजा तहफ़ुज़ात आहिनि, जंहिंजो असां बार बार इज़हार कयूं पिया। ड्रोन हमला को बि इन जो जवाज़ कोन्हे। इहे सभु ॻाल्हियूं अफ़सोसनाक आहिनि। पीपल्स पार्टी जे दोस्तनि असां सां वाइदो कयो हो ऐं असां मुसलसल उन्हनि खे पंहिंजा वाइदा यादि ॾियारियूं था, पर इन वाइदे ते पीपल्स पार्टी जे दोस्तनि अञा ताईं अमल कोन कयो आहे, जंहिंजे करे हालतूं ख़राब खां ख़राब तर थींदियूं वञनि थियूं। उन वक़्त में असां वॾा एहतजाज कया ऐं हाणे असां एहतजाज छो था कयूं? हिन वक़्तु सूरत हाल ॾाढी गंभीर आहे। जमियत उलमा इस्लाम नथी चाहे त असां माण्हुनि खे रोडनि ते ॿाहिरि कढी कंहिं नई मार्शल लॉ जो रस्तो हमवार कयूं। असां पीपल्स पार्टी जे क़यादत सां मिली करे ऐं उन्हनि सां ॻाल्हियुनि जे ज़रिए उन्हनि खां पंहिंजा मुतालबा मंजराए इन्हनि मसइलनि खे हल कराइण चाहियूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो साईं अस्सलाम वालेकुम साहब। साईं वालेकुम सलाम। सरकार केरु थो ॻाल्हाए? मजीद निगारी दादू मां। जी मजीद साहब छा सवाल आहे? ऐं सिंध जा नुमाइंदा जॾहिं हितां चूंडजी वञनि था सेनेट में त आख़िरकार इन कुर्सी प्यारियुनि जो अवाम खे इशारे था छॾनि खणी एमपी हुजे एमएलए हुजे, आख़िर छो इहो? भाउ मुंहिंजा जेकॾहिं मां खां इहा शिकायत आहे त मां माफ़ी वठण जे लाइ तयारु आहियां, पर जेकॾहिं मुराद को ॿियो दोस्त आहे त इहो सवाल उन खां थियणु खपे। मां इन अफ़सोस में तव्हां सां बराबर जो शरीक आहियां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी जी हेलो साईं सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। सरकार केरु थो ॻाल्हाए? किथां था ॻाल्हायो? अब्दुलरहमान ज़रदारी कैसाना मोरी का साईं। जी ज़रदारी साहब छा सवाल आहे? साईं ख़ालिद महमूद सोमर खे असां तमामु घणो साराईंदासीं त असांजे जेको एमपी एमएनए मां तवका कोन हुई, जेको सेनेट में हिननि पेट्रोलियम जी ऐं ॿियनि काफ़ी मिनिस्ट्री में जेको आवाज़ छाड़ियो आहे ऐं अञा बि अञा जेको आहे ग्रेट हैंडनी थल केलान ऐं कालाबाग डैम ऐं शहीद राणी जे कातलनि जे बारे में साईं ॻाल्हाए। ठीकु महिरबानी ज़रदारी साहब। सिंध जे जाइज़ हक़नि जे हासिलात जी जंग जारी रहंदी जेसि ताईं तालुक आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे शहादत जो। इहो असांजे पाकिस्तान जे तारीख़ जो तमामु वॾो सानिहो हो ऐं अक़वाम मुतहिदा जी हिकिड़ी टीम मुक़ररु कई वई ऐं उन टीम खां तहक़ीक़ात कराई वई ऐं उन ते किरोड़े रुपया ख़र्च थियो। लेकिन मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए जो अक़वाम मुतहिदा जे उन टीम जी रिपोर्ट धूड़ छाई खां सवाइ कुझु बि कोन्हे। जेकॾहिं कंहिं मामूली थाणे जे थाणेदार खे एसएचओ खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कनि हा त शायदि उहो वधीक चङी रिपोर्ट ॾे हा। क़ौम इन तहक़ीक़ाती रिपोर्ट खां मुतमइन कोन्हे। मां पार्लियामेंट जे फ्लोर ते बि इहा ॻाल्हि कई आहे ऐं हाणे बि साॻी ॻाल्हि करियां थो त उन्हनि जजनि ते मुश्तमिल हिकु आला इख़्तियाराती अदालती कमीशन क़ाइमु थियणु घुर्जे जिन जजनि जी दामन दाग़दार न हुजे, जिन जी ईमानदारी तस्लीम शुदा हुजे ऐं उहा आला अदालती आईनी कमीशन अदालती कमीशन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे क़त्ल जी तहक़ीक़ात करे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। सोहेब अली थो ॻाल्हायां वारा शहर मां। जी ज़ोहेब अली साहब छा सवाल आहे बारे में? मुंहिंजो डॉक्टर साहब का सवाल है त सिंध गंभीर मसइलनि जे वर चढ़ियल आहे। सिंध खे बचाइण, हिकु नयो सिंध ठाहिण ऐं तब्दीली जागृता मुहिम जेका शुरू थी आहे, सिंध जो अवाम रोज़मर्रा जे चहिरनि मां तंग ऐं बेज़ार थी चुको आहे। सिंध जे आईने में नए अक्स खे ॾिसण ऐं परखण लाइ अवाम बेताब आहे। सिंध जो अवाम पंहिंजे दिलि जे ख़्वाहिश जो ख्वाब हक़ीक़ी रूप में ॾिसण ऐं हिकु नए सिंध जी तब्दीली चाहे थो। तब्दीली जे हवाले सां डॉक्टर साहब छा चवंदो ऐं छा अव्हां हिन जागृता मुहिम में शामिल थींदो? ठीकु महिरबानी ज़ोहेब साहब। साईं यकीनी तौर ते को हिकिड़ो माण्हू इहो कमु कोन थो करे सघे। जेको बि शख़्स दिल जे सचाई ऐं ख़ुलूस सां सिंध जे जाइज़ हक़नि जी ॻाल्हि करे थो ऐं उन में पंहिंजो को हिसो विझे थो, मां सम्झां थो उन जो ख़ैर मक़दम करणु घुर्जे, उन जी आजियां करणु घुर्जे ऐं ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी त सिंध जा समूरा सॼण गॾिजी करे
अहिड़े क़िस्म जी जदोजहद कनि जो सफ़ा कुवतूं ऐं इस्तेसाली कुवतूं असांखे पंहिंजा हक़ मोटाए ॾियण ते मजबूर थियनि। प्रोग्राम अवामारो जारी आहे। प्रोग्राम अवामारो में हिन वक़्त ताईं वरितासीं टेलीफोन ते सवाल ऐं हाणे हलूं था ऑडियंस ॾांहुं। ॾिसो त उन्हनि वटि डॉक्टर साहिब लाइ कहिड़ा सवाल आहिनि। डॉक्टर साहब, मुंहिंजो नालो तारिक मजीद आहे। मां हैदराबाद जी हिकु मक़ामी यूनिवर्सिटी में उस्ताद आहियां। मुंहिंजो अव्हां खां सवाल इहो आहे त अॻूणे दौर में डॉक्टर अरबाब रहीम जे दौर में हैदराबाद जे तारीख़ी ज़िले खे सियासी ऐं लिसानी बुनियादनि ते तक़सीम कयो वियो ऐं हैदराबाद में रहंदड़ सिंधियुनि जी सियासी ताक़त खे ख़तमु कयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि हिन ते मौक़ुफ़ हो ऐं उन्हनि बि डिमांड कई त हैदराबाद जी पुराणी हैसियत खे बहाल कयो वञे। ऐं जॾहिं पावर में आई पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट त सियासी मसइलतुनि जी बुनियाद ते अञा ताईं इन ते को बि पेशरफ़्त न थी आहे ऐं पेशरफ़्त थी हुई साब वापसि वरिती वई हिकु लिसानी धुर जी फरमाइश ते। मुंहिंजो अव्हां खां सवाल इहो आहे त JUI जो इन ते छा मौक़ुफ़ आहे ऐं छा अव्हां हैदराबाद जे तारीख़ी ज़िले जी बहालीअ लाइ सेनेट जे ऐवान में को आवाज़ उथारींदो? तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। पीपल्स पार्टी जे दोस्तनि खां जेके कुझु शिकायतूं आहिनि उन्हनि मां हिकु शिकायत इहा बि आहे त जेके कम करणु घुरिजनि उहे कोन था कनि, जेके न करणु घुरिजनि उहे कनि था। ॿियो इहो त ऐलान करे था वञनि, अमल कोन था कनि, जंहिंजे करे ख़ुदि पीपल्स पार्टी जी साख बि मुतासिर थिए थी। वज़ीर आज़म साहब खे या त इहो ऐलान न करणु खपंदो, पर प्राइम मिनिस्टर हिकिड़ो ऐलान कयो त पोइ उन ऐलान ते पीपल्स पार्टी खे अमल करणु खपंदो। प्राइम मिनिस्टर जी हैसियत बि मुतासिर थी वई। जमीयत उलमा इस्लाम जो इहो पुराणो मौक़ुफ़ आहे त परवेज़ मुशर्रफ जे हुकूमत में जेके ज़िला टोड़िया विया इहे तअस्सुब जे बुनियादनि ते टोड़िया विया। हिकु मख़सूस लिसानी ग्रुप खे फ़ाइदे ॾियण जे लाइ सिंध जे उन्हनि तारीख़ी ज़िलनि खे टोड़ियो वियो। सभ खां अव्वल प्राइम मिनिस्टर गिलानी साहब जे इन ऐलान जी मां आजियां कई, तमामु चैनल्स ते ख़बरूं छपियूं ऐं उन खां पोइ मां पार्लियामेंट जे फ्लोर ते बि इहा ॻाल्हि कई त प्राइम मिनिस्टर गिलानी साहब खे इन पंहिंजे ऐलान ते बीह रहणु घुरिजे, छो त इहो सिर्फ़ु हैदराबाद जे माण्हुनि जो आवाज़ न आहे, सॼी सिंध जो आवाज़ आहे, सिंध जे सभिनी माण्हुनि जो आवाज़ आहे। मां वरी बि चवां थो त हैदराबाद खे बि पुराणी हैसियत में बहाल कयो वञे ऐं कराची खे बि पुराणी हैसियत में बहाल कयो वञे। कराची खे पुराणनि 5 ज़िलनि में तक़सीम कयो वञे। डॉक्टर साहब, मुंहिंजो नालो मिस नसीम थेबो आहे ऐं मां फेडरल गवर्नमेंट हाई स्कूल में टीचर आहियां। मुंहिंजो सवाल अव्हां खां इहो आहे त असांजा सिंधी सियासतदान बगड़ जे घर दावत खाई ऐं बकरार जे घर अफ़सोस करण वेंदा आहिनि। इन चवणे जे बारे में अव्हां जो छा राय आहे? घणे क़दुरु सूरत हाल ईअं आहे, दुआ कयो त अलाह सी माखे उन्हनि मां न करे। डॉक्टर साहब, मुंहिंजो नालो प्रोफेसर अब्दुल हक राजपर। मुंहिंजो अव्हां खां हिकिड़ो नंढड़ो सवाल इहो आहे त जेके असांजूं दीनी ऐं मज़हबी जमातूं आहिनि, कुझु टाइम अॻु में इहे पंहिंजो पाण में मुतहद थी वयूं हुयूं MMA जे जेको आहे शक्ल में। उन जो असांखे ॾाढो हिकिड़ो रिज़ल्ट मिलियो हुयो, हिकिड़ो असांखे फल फ्रूट मिलियो हुयो ऐं अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी सुठी असांखे पार्लियामेंट में हिकिड़ी असांजी हैसियत हुई, ताक़त हुई। हाणे भला जेकॾहिं ईअं थिए त छा बहितर न रहंदो? मज़हबी जमातुनि जो इतिहाद या मज़हबी धुरुनि जो इतिहाद जीअं अॻु में इहा मुल्क जी ज़रूरत हुई तीअं हाणे बि ज़रूरत आहे। MMA ठही उनजो फ़ाइदो थियो। सभ खां वॾो क्रेडिट MMA जी क़यादत खे इहो वञे थो जो मज़हबी जहिड़ा घटि थिया ऐं मज़हबी नफ़रतूं घटियूं। मां सम्झां थो इहो तमामु वॾो कमु हो, इहो नंढो कमु कोन हो। जेके माण्हू हिक ॿिए जे शक्लनि ॾिसण जे लाइ तयारु कोन हा, उहे गॾिजी स्टेज ते बीही ऐं हिकिड़े मौक़िफ़ ते ॻाल्हाइनि पिया। मां सम्झां थो इहो तमामु वॾो कमु थियो। MMA खे न टुटणु खपंदो हो, पर मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त असांजे जमात इस्लामी जे दोस्तनि ख़ासि तौर ते मोहतरम काज़ी हुसैन अहमद साहब जन जज़्बाती किरदारु अदा कयो ऐं आख़िर ॻाल्हि जितां वञी MMA टुटी उहा इहा हुई त मोहतरम काज़ी हुसैन अहमद साहब जन जो चवणु इहो हो त इलेक्शन में हिसो न वठिजे। बाक़ियुनि जो चवणु इहो हो त इलेक्शन में हिसो वठिजे। मोहतरम काज़ी हुसैन अहमद साहब जन कंहिंजे चवण ते ईअं चयो या कयो अल्लाह बहितर थो ॼाणे, पर जेको मूंखे लॻे पियो त उन वक़्तु चूंकि मियां नवाज़ शरीफ़ साहब अहिड़े क़िस्म जो ऐलान कयो हो त इलेक्शन में हिसो कोन वठिबो, त काज़ी साहब जन बि इहो ऐलान करे छॾियो। पर पोइ मियां साहब जन ख़ुदि इलेक्शन में हलिया आया त पोइ कम अज़ कम काज़ी साहब जन खे पंहिंजो ज़िद छॾणु खपंदो हो। लेकिन मूंखे अफ़सोस आहे जो काज़ी साहब जन पंहिंजी ॻाल्हि तां न मुड़िया
ऐं हुननि इलेक्शन जो बाइकाट कयो, पर ऐन इलेक्शन वारे वक़्त में हुननि रुगो बाइकाट न कयो, पर हुननि जिते जिते असांजा नुमाइंदा बीठा हुआ उन्हनि खे हाराइण जी भरपूर कोशिश कई, जंहिंजो ज़बरदस्त ज़ियान थियो ऐं नुक़सान थियो। जमात इस्लामी जे दोस्तनि खे पंहिंजे ग़लती जो एतिराफ़ करणु खपे, ऐं जेकॾहिं नथा कनि त संदन मर्ज़ी। असांखे चयो वियो त तव्हां हुकूमत छॾियो, असां वरी मज़हबी धुरनि खे गॾाइण जे लाइ तयार हूं। असां उनजी इहा पेशकश बि क़बूल कई, लेकिन उन खां पोइ वरी सैयद मुनव्वर हसन साहब जन, जेके हाणे जमात इस्लामी जा अमीर आहिनि, ज़हरीली ॿोली मुसलसल मौलाना फज़लुर रहमान साहब जे ख़िलाफ़ ॻाल्हाए रहिया आहिनि, जंहिंजो असांखे सख़्तु अफ़सोस आहे। मां अव्हां जे इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त मज़हबी धुरनि जो इतिहाद हुजणु घुर्जे, ऐं सभ खां वधीक नुक़सान असांखे थियो आहे। प्रोग्राम अवामारो जारी आहे। प्रोग्राम अवामारो में हाणे वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। प्रोग्राम अवामारो में हिकु भेरो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु हिन प्रोग्राम में असांजी महिमान शख़्सियत आहिनि JUI जा मरकज़ी उगाण सेनेटर डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरू साहब। मुंहिंजो नालो मौलाना आज़म जहांगीरी आहे, जमीयत उलमा इस्लाम जो ताल्लुक़ आहे। डॉक्टर साहब, मुंहिंजो सुवाल इहो आहे त कराची जे अंदरि सिंधी शागिर्दनि जे लाइ तइलीमी इदारनि में दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। जमीयत उलमा इस्लाम जो इन बारे में छा मौक़िफ़ आहे? शागिर्दनि लाइ हू छा पई करे? ठीकु, महिरबानी। अल्लाह ताला जी महिरबानी सां इन मसइले ते बि मुंहिंजी पार्टी पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, ऐं हिकु दफ़ो न पर केतिरा दफ़ा असां इन ते सख़्तु प्रोटेस्ट कयो आहे। हिकु दफ़ो मां इन ते वॉकआउट बि कई आहे सेनेट मां, त इहा तमामु वॾी ज़्यादती आहे। जिन माण्हुनि खे असां महिमान करे पाण वटि रहायो, जिन खे असां पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं, ऐं उहे हाणे असांखे पंहिंजे धरतीअ ते पेर रखणु नथा ॾियनि, मां सम्झां थो तमामु वॾी ज़्यादती आहे। इन जे लाइ असां भरपूर एहतिजाज कयो, ऐं मां इन सिलसिले में ज़रदारी साहब खे, गीलानी साहब खे, साईं काइम अली शाह साहब खे मुस्तक़िल ख़त लिखिया मुख़्तलिफ़ मौक़नि ते, त साईं इन हवाले सां तव्हां को न को किरदारु अदा कयो, छो त इहो प्योरली सिंध गवर्नमेंट जो मसइलो आहे। ऐं मां अव्हां सां गॾु मुतालबो कयां थो त असांजे पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे इन उनवान ते संजीदगी सां गौर करणु घुर्जे। साईं, मुंहिंजो नालो गुलाम सरोवर बलोच आहे। साईं जन खां इहो सुवाल आहे त NFC अवॉर्ड जे हवाले सां सॼे पाकिस्तान में उनजी जेको आहे सो वाखाण कई वई आहे, पर जॾहिं त साईं डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे साहब जेको आहे सेनेट में उनजी भरपूर मुखालफ़त कई आहे, मुखालफ़त करण जी वजह छा आहे? काफ़ी दोस्तनि मूंखे मैसेज बि कया त तूं अकेलो मेंबर आहीं जो तूं NFC अवॉर्ड जी मुखालफ़त कई आहे पार्लियामेंट जे फ्लोर ते, ऐं या तूं ज़्यादती कई आहे। मां पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियां। मां सम्झां थो त NFC अवॉर्ड में सिंध खे पंहिंजो हक़ नाहे मिलियो। पंजाब वारनि खे जश्न मल्हाइण जो हक़ आहे, पख्तूनख्वा वारनि खे जश्न मल्हाइण जो हक़ आहे, बलोचिस्तान वारनि खे जश्न मल्हाइण जो हक़ आहे, लेकिन सिंध वारनि खे जश्न मल्हाइण जो कोई हक़ कोन्हे, छो त असां सां इंसाफ़ नाहे थियो। सिंध वारनि खे जश्न मल्हाइण जो हक़ छो कोन्हे, ऐं पंजाब ऐं सरहद ऐं पख्तूनख्वा या बलोचिस्तान वारनि खे जश्न मल्हाइण जो हक़ छो आहे? मां ॿिनि लफ़्ज़नि में थोरा अंग अखर अव्हां जे साम्हूं पेश करणु चाहियां थो। जेको NFC अवॉर्ड हिन हुकूमत में जंहिंजो ऐलान कयो वियो, जंहिं ते जश्न मल्हाया विया चइनी सूबनि में, पंजाब टैक्सिस में रेवेन्यू में मरकज़ खे पोणा 400 अरब ॾिए थो, ऐं हिन NFC अवॉर्ड जे नतीजे में पंजाब खे पोणनि 400 अरबनि जे बदिले में 420 अरब मिलंदा। 420 अंग बि सुठो आहे। बहरहाल पंजाब वारनि खे जश्न मल्हाइण जो हक़ आहे जो उन्हनि खे पोणनि 400 अरबनि जे मुक़ाबले में 420 अरब मिलंदा, उन्हनि खे जश्न मल्हाइण जो हक़ आहे। बलोचिस्तान टैक्सिस में मरकज़ खे 14 अरब ॾिए थो, 14 अरब, ऐं हिन NFC अवॉर्ड जे नतीजे में बलोचिस्तान वारनि खे 83 अरब मिलंदा, 83। बलोचिस्तान वारनि खे जश्न मल्हाइण जो हक़ आहे, उनखे एतिरा वधीक पैसा मिलंदा। पख्तूनख्वा वारा मरकज़ खे कमाए ॾियनि था 30 अरब, ऐं हाणे पख्तूनख्वा वारनि खे मिलंदा 140 अरब। त पख्तूनख्वा वारनि खे बि जश्न मल्हाइण जो हक़ आहे। सिंध मरकज़ खे कमाए ॾिए थी 1000 अरब, सिंध मरकज़ खे कमाए ॾिए थी 1000 अरब, ऐं इन NFC अवॉर्ड जे नतीजे में जिते जश्न मल्हाया असांजे यारनि, सिंध खे सिर्फ़ 180 अरब मिलंदा। मां सम्झां थो इहा तारीख़ जी सभ खां वॾी वेसाघाती आहे। मां इन्हनि बुनियादनि ते NFC अवॉर्ड खे रिजेक्ट कयो आहे, ऐं मां पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियां। मां जेसीं ताईं ऐवान में आहियां मां इन अवॉर्ड जी मुखालफ़त कंदो रहंदुसि। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त सिंध वारनि खे पंहिंजो जाइज़ हक़ ॾियो।
अनवर जोखियो साईं मुंहिंजो नालो आहे, अदब सां वास्तो आहे। जमियत उलमा इस्लाम जो जेको पॉलिटिकल किरदारु आहे उहो त पंहिंजी जाइ ते आहे, पर इहा पार्टी जेका आहे बेसिकली उलमा देवबंद जे बि जेका वारिस रही आहे, ऐं उन में जेको किरदारु रहियो आहे हज़रत अनवर शाह कश्मीरी खां वठी जेको आहे हज़रत बेर वारे रहमतुल्लाह अलैह ताईं, त उहो साईं छो कोन थो नज़र अचे फ़कुर जो दरवेशीअ जो। मां मञा थो त फुक़दान आहे, जेका शख़्सियत जहान छॾे वञे थी उन जो ख़ाल भरिजी कोन थो, सची ॻाल्हि इहा आहे, उहो ख़ाल उहो रहिजी थो वञे। लेकिन जे बावजूद अल्लाह ताला जी महिरबानी सां असांजूं ख़ानकाहूं, असांजा रूहानी मरकज़ फ़आल आहिनि, फंक्शनल आहिनि, कमु कनि पिया, जिते अॼु बि अल्लाह अल्लाह जूं ज़रबूं लॻनि थियूं। ॿेर शरीफ़ हुजे, हारिजी शरीफ़ हुजे, या असांजे ॿियनि सूबनि में असांजे मुख़्तलिफ़ बुज़ुर्गनि जा जेके रूहानी मराकज़ आहिनि, रब करीम जी महिरबानी सां आबाद आहिनि ऐं इंशाअल्लाह उन्हनि खे वधीक फ़आल करण जी कोशिशि बि। डॉक्टर साहब मुंहिंजो नालो सलीम सिंधी आहे। ताज़ो जेको जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां डेलीगेशन चाइना वियो मौलाना फज़लुर रहमान जी क़यादत में, त उन में तव्हां सिंध जे मसइलनि जे हवाले सां उते वञी करे कहिड़ो किरदारु अदा कयो? कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना असांजी पार्टी खे दावत ॾिनी पार्टी टू पार्टी रिलेशनशिप जे हवाले सां, जंहिंमें हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन डेलीगेशन जी क़यादत कई। हुननि जो इहो चवणु हो चूंकि पाकिस्तान ठहण खां अॻु में तव्हांजे सभिनी बुज़ुर्गनि जो ताल्लुक़ जमियत उलमा हिंद सां हो, ऐं बेसिकली तव्हांजे सभिनी बुज़ुर्गनि जो किरदारु साम्राज दुश्मन किरदारु रहियो आहे। हिन जे करे इहा ॻाल्हि तव्हांजे असांजे विच में मुश्तरक आहे, तव्हां असां गॾिजी करे कुझु करे सघूं था। बहरहाल चूंकि असां संसद कुझु करे कोन पिया सघूं ऐं असां मिनिस्ट्री ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी खे इन्वॉल्व करण जी कोशिशि कई। सभ खां वॾो मसइलो हो बिजली जो मसइलो, लोड शेडिंग जो मसइलो। असां जॾहिं लोड शेडिंग जी ॻाल्हि कईसीं चीन वारनि सां, त उन्हनि चयो त सभ खां अव्वल तव्हांजे पाकिस्तान जे कोयले जे ज़ख़ीरनि जे मुआइने करण जे लाइ असां पंहिंजा एक्सपर्ट मोकिलिया, ऐं हुननि चयो त तव्हांजे थर पार कर में थर जे इलाइक़े में जेको कोयलो आहे एॾा ज़ख़ीरा दुनिया में काथे बि कोन्हनि। ऐं हुननि चयो त असां अॻी हुकूमत खे बि लिखत में चयोसीं ऐं हिननि खे बि लिखत में चयोसीं त असांखे तव्हां इजाज़त ॾियो त असां थर जे कोयले ते बिजली घर क़ाइमु कयूं। ऐं हुननि चयो त असां पाकिस्तान सरकार खे चयोसीं त असां तव्हांखे ज़मानत था ॾियूं त थर जे कोयले मां 100 सालनि ताईं सॼे पाकिस्तान खे बिजली ॾेई सघिजे थी, 1 सेकंड जी लोड शेडिंग बि न थींदी। असां हिन जा ज़ामिन हूं, सॼो ख़र्च असांजो, मशीनरी असांजी, एक्सपर्ट असांजा। बाक़ी तव्हां 100 साल ताईं मुआहिदो कयो, जेका कमाई थींदी अधु तव्हांजी अधु असांजी। चऊं त हुननि बि मंज़ूर न कयो, हिननि बि मंज़ूर न कयो। इते बि ॻाल्हि इते पे वञी बीहे त शायदि कुझु कमीशन जा चक्कर आहिनि जेके पूरा कोन पिया थियनि। इहा असांजी बदकिस्मती आहे। नवाब शाह खान नाज़िमुद्दीन बुर्दी, जमियत उलमा इस्लाम जो अदना कारकुन आहियां ऐं समाजी वर्कर। मुंहिंजो डॉक्टर साहब खां सवाल हीअ आहे त अव्हां माज़ी में बि कबीलाई झेड़नि ते काफ़ी जदोजहद कई आहे ऐं आलिमनि जा मिंथमेड़ काफ़िला वठी मुख़्तलिफ़ कबीलनि जा वञी फ़ैसिला कराइण जी कोशिशि कई आहे। हाणे ताज़ो शहीद बेनज़ीराबाद में बि कबीलाई झेड़ा उते पहुची विया आहिनि ऐं कुझु ॾींहं पहिरियां 11 जानियूं खोसन ऐं जतोइन जो झेड़ो थियो। उहे उन खां पहिरियां बि दौलतपुर तहलके में मुख़्तलिफ़ जायुनि ते कबीलाई झेड़ा थियनि पिया। अव्हां जो छा ख़्यालु आहे त हुकूमत इन रुख में कुझु करे पई ऐं जमियत उलमा इस्लाम का हिकमत मिली रखे थी इन सिलसिले में? रहमान मलिक साहब चयो त तव्हां सभिनी कबीलाई झेड़नि जो तफ़सील ॾियो, काथे काथे झेड़ा आहिनि, कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में केतिरो केतिरो नुक़सानु थियो आहे। मां सभिनी ज़िलनि में वञी सभु अंग खर गॾु करे पूरो तफ़सील रहमान मलिक साहब खे हथ में ॾिनो ऐं हुन वाइदो कयो त असां वज़ीरनि जी हिकिड़ी टीम मुक़ररु कंदासीं, जेके उनजा चङा मुड़ुसनि सां मिलंदासीं, उन ते ज़ोर बार रखंदासीं ऐं इंशाअल्लाह मसइलनि खे तइ कराईंदासीं। ऐं साईं काइम अली शाह साहब सां मुंहिंजी जॾहिं पहिरीं मुलाक़ात थी चीफ मिनिस्टर थियण खां पोइ, मां उते बि इहा ॻाल्हि CM साहब जे साम्हूं रखी। शाह साहब बि वाइदो कयो ड्रोन हमलनि में ऐं ऑपरेशन जेका हले पई फोटा में क़बाइली इलाइक़नि में, इन ऑपरेशन जे नतीजे में ऐं ड्रोन हमलनि जे नतीजे में एतिरा माण्हू कोन मुआ आहिनि जेतिरा असांजे सिंध में कबीलाई झड़नि में माण्हू मुआ आहिनि। या मुंहिंजी दावा आहे, तव्हां भली अंग कर गॾु कयो, लेकिन असांजा दोस्त संजीदा कोन्हनि, बिल्कुलु संजीदा कोन्हनि। इन जे करे जो मुख़्तलिफ़ कबीलनि जा चङा मुड़ुस उहे पार्टी जा आला उहिदेदार आहिनि ऐं उहे रस्ते में हाइल आहिनि, उहे नथा चाहिनि त अमुन थिए। सतार मलिक सर, स्टाफ रिपोर्टर, दिल्ली कावश हैदराबाद। मुंहिंजो सवाल आहे त असेंबलियुनि में जेको आहे सो मुखालिफ़ धुर जो जेको घुर्बल जेको किरदारु आहे उहो एतिरो माना मज़बूत अपोज़िशन नज़र कोन पई अचे। छा इहो जेको आहे सो असेंबली या जेका फ्लोरी सियासत आहे इहो जेको आहे सो तशवीशनाक अमल न आहे तव्हांजी नज़र में?
यकीनन तशवीशनाक अमल है। असांखे त चयो वेंदो त तव्हां फ्रेंडली अपोजिशन था कयो, हिननि खे छो था चवनि? ॻाल्हि आहे त मफ़ादाती सियासत थी थिए। मुंहिंजी पीपल्स पार्टी सां का बि दुश्मनी कान्हे। पीपल्स पार्टी वारनि जेकॾहिं को बि चङो कमु कयो आहे, मां अलल ऐलान उनजी तारीफ़ कई आहे। ॻाल्हि इहा आहे त इहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था, उन्हनि दोस्तनि खे जिन जी मेजॉरिटी आहे, कुझु ज़िमेदारी उन्हनि दोस्तनि ते आयद थिए थी ऐं असां इहे ॻाल्हियूं इंतिहाई अदब ऐं एहतराम जे दायरे जे अंदरि रही करे ख़ैर ख़ाही जे बुनियादनि ते उन्हनि सां कंदा रहिया आहियूं, पर उनजो इज़ालो कोन पियो थिए। मुंहिंजो नालो मोहम्मद आगम मल्लाह आहे। मां मल्लाह तंज़ीम जो सिंध जो चेयरमैन आहियां। कुझु साल अॻु में बचल शामियाणीअ में हिकु तव्हांजी तंज़ीम जो पेशमाम हुयो। उते हिकु नंढो मासूम हो 14 सालनि जो, जे हुनजी तमामु वॾी ख़िदमत कई। उनखे चयईं त मां शादी थो कयां। हुन माइटनि खां जेको बि हुनजो सोन हो सो वठी अची हुनखे ॾिनई, हुनजे हवाले कयईं। उन सोन खे ॾिसी हुन बदनीयती कई, हुन मिसकीन खे, नंढे मासूम खे, गुलाब जे गुल खे हुन क़त्ल करे छॾियो। उन खां पोइ जेकॾहिं हक़ जी तक़ाज़ा हुजे हा त कातिल खे कातिल चइजे, उनखे उन क़िस्म जी सज़ा मिले हा। लेकिन जमियत जे दोस्तनि हक़ीक़त में हुननि जी हिमायत वठी, हुननि जो साइड वठी, हक़ीक़त में हुननि जो अॼु ॾींहं ताईं कंहिं क़िस्म जो को बि इंसाफ़ कोन कयो आहे। छो त तव्हां सिंध जावा लफ़्ज़ इस्तेमालु न कयो आहे, त शायदि मां इहो सुवाल तव्हां खां न कयां। थैंक यू। सभ खां पहिरीं ॻाल्हि त उहो शख़्स जमियत उलमा इस्लाम जो न बाज़ाब्ता मेंबर आहे, न उहिदेदार। इहा ॻाल्हि ऑन रिकॉर्ड आहे। इहो वाक़ियो मुंहिंजे इल्म में सखर लाड़काणे सां गॾु ऐं इहो इंतिहाई सफ़ाकाना वाक़ियो हो ऐं शायदि उहे माण्हू जेके सभ खां अव्वल तॾे ते पहुता, उन्हनि में मां बि शामिल हुउसि। ऐं मां मक़तूल धुर जे सभिनी दोस्तनि खे चयो हुउमि त मुंहिंजी पार्टी, मुंहिंजा उलमा, मुंहिंजे पार्टी जी क़यादत अव्हां सां गॾु आहे। सिर्फ़ु इन जे करे जो हो मौलवियुनि जे मुहांडे आहे या ॾाढ़ी ऐं पटके सां आहे, इन जे करे असां उनजी मदद कंदासीं, सवाल ई पैदा कोन थो थिए। मुंहिंजे पार्टी जे कंहिं बि उहिदेदार जेकॾहिं उनजी मदद कई हुजे, को साबित करे, मां उनजी पार्टी मेंबरशिप ख़तम करण जे लाइ तयार आहियां। इन सां गॾु प्रोग्राम अवामारो जो जेको वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुचे थो, ऐं थोराए थो आहियां साईं डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरू साहिब जो, जिन तमामु घणनि क़ीमतनि घड़ियुनि मां कुझु घड़ियूं कढी असांजे जेके न प्रोग्राम में शिरकत कई। ऐं अहसानमंद आहियां उन्हनि दोस्तनि, भाउरनि ऐं भेनरुनि जिन जिन टेलीफोन ते सवाल कया, ऐं आउं थोराए थो आहियां पंहिंजी ऑडियंस जो जेके पिणु हिन प्रोग्राम में मौजूदु रहिया ऐं सवाल जवाबनि जे हिसे में हिसो वरितो। ईंदड़ हफ़्ते के ॿिए महिमान शख़्स सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिबो, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। साथ सलामत।